ये अल्फाबेट इंग्लिश अल्फाबेट में पाण वर्ड्स पढ़ंदा हिकिड़ा कॉन्सोनेंट पिया वावल्स असां वटि ॿ अहिड़ा कॉन्सोनेंट लेटर्स अची वञनि था जंहिंजो हार्ड साउंड ऐं सॉफ्ट साउंड यानी हू ॿ आवाज़ असांखे ॾियनि था हिकिड़ो सख़्तु ऐं हिकिड़ो नरम हार्ड साउंड एंड सॉफ्ट साउंड ऑफ लेटर सी एंड जी असां सिर्फ़ ॿ अहिड़ा लेटर्स अची वञनि था जंहिंजो हार्ड ऐं सॉफ्ट साउंड आहे The consonant C and G both are hard and soft sounds. ये ॿ अहिड़ा लेटर्स आहिनि जंहिंजो हार्ड साउंड बि आहे ऐं सॉफ्ट साउंड बि आहे हाणे पाण अचूं था हिन जा मिसाल वठूं था हार्ड साउंड ऑफ सी लाइक के किथे किथे असांखे सी जे लाइ इस्तेमालु थींदो आहे असीं हुनखे काफ़ जो उचार ॾींदा आहियूं यानी के जो उचार ॾेई काफ़ सां पढ़ंदा आहियूं ऐं ॿिया किथे किथे असांखे अहिड़ा लफ़्ज़ बि मिलनि था जिन खे असीं सॉफ्ट साउंड ऑफ सी जे नाले सां सॾूं था जंहिंजो उचार एस सां अचे थो यानी सिंग सां अचे थो एग्जाम्पल पाण वठूं था हार्ड साउंड सी जा कहिड़ा साउंड आहिनि कार केक केक काउंट कोकोनट एप्रिकॉट एड़ा केड़ा काफी सारा असांखे वर्ड्स मिलंदा जिनखे असीं सी जे लेटर खे असीं काफ जो साउंड सां ज़ाहिर कयूं था ऐं ॿियो आहे सॉफ्ट साउंड ऑफ सी इहो असांखे छा जो आवाज़ ॾिए थो एस जो यानी सी जो आवाज़ ॾिए थो सेंट सर्कल राइस पीस असांखे सी सां गॾु जी बि असांखे हार्ड साउंड ऐं सॉफ्ट साउंड ॾिए थो उहे साउंड ॾिए थो उन लाइ असांखे उन लाइ बि असांखे जी जो असांखे छा जो गाफ जो उचार ॾिए थो ऐं ॿियो असांखे जीम जो उचार ॾिए थो यानी जे जो उचार ॾिए थो हाणे असीं हार्ड साउंड ऑफ जी जा पाण इस्तेमालु कयूं था गाफ सां गेट गन गोट फ्लैग गम एड़ा काफी सारा जेके असांखे मिलनि था अहिड़ा लफ़्ज़ जी फ्रॉग अहिड़ा काफ़ी सारा असांखे लफ़्ज़ मिलनि था जिन खे असीं हार्ड साउंड ऑफ जी जे नाले सां असीं लिखी छॾींदा ऐं उन खां पोइ असां सॉफ्ट साउंड अचे थो जी जो जेको प्रॉपर आवाज़ जेकर पाण उचार कयूं था त गाफ जो उचार ॾिए थो पर किथे किथे ई जीम जो यानी जे जो उचार ॾिए थो उन लाइ सॉफ्ट साउंड में असां वटि जर्म अची वियो जीनियस अची वियो जेंटल अची वियो मैसेज अची वियो डेंजर अची वियो डैमेज आहे जर्मनी आहे अहिड़ा काफ़ी सारा लफ़्ज़ असांखे मिलनि था जिनखे असीं के बि विझो त हिनखे लाइक करियो सब्सक्राइब करियो कमेंट्स ॾियो त तव्हांजी नवाज़िश थींदी ऐं अव्हां लाइ काफ़ी अॻिते हली काफ़ी सारा अहिड़ा वीडियो तव्हां लाइ असीं तैयार करे सघूं ऐं अव्हां लाइ